नाज़रीन, जारी तवील लॉकडाउन सबब जिते हर तबके जो माण्हू मुतासिर थियो हो, उते जेके लोक फनकार जेके गाए वॼाए शादियुनि ऐं महफ़िलुनि में पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ, उन डिघे तवील लॉकडाउन सबब उहे फनकार बि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। असां नवंकोट जी गंजबख्श कॉलोनी में हिकु अहिड़े ई फनकार रुस्तम फ़क़ीर ऐं माई हलीमा हैदरी जे गेट ते मौजूदु आहियूं। अचो त उनखे ॾिसंदासीं त हुनजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे। जेको असीं फ़क़ीर जेको फनकार जेको गाए वॼाए शादी मुरादियुनि में कमायूं 3 महीननि सां लॉकडाउन ऐं बच्चा परेशान आहिनि बेरोज़गारी ऐं असां सिंध हुकूमत जे तरफ़ां वार कई वञे। दौरान फ़नकारनि सां का बि वायर न थी आहे, जीअं त हिन कशमकशी जी हालति में जेका ज़िंदगी गुज़रे पई उहा असांखे ख़बर आहे। ऐं असांजी अपील आहे सिंध हुकूमत खे ऐं गवर्नमेंट खे त वायर कई वञे, जीअं त असांजा अॻे बि वज़ीफ़ा बि बंदि आहिनि। तव्हां लोक फनकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु आहे त गुज़िरियल 3 महीननि खां जारी लॉकडाउन सबबि शादियुनि ऐं महफ़िलुनि ते गवर्नमेंट तरफ़ां पाबंदी हुअण सबबि जेको बेरोज़गार थी विया आहिनि, उनजे घरनि में जेको फाका कशी वारो मंज़र आहे। हिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त संदन वायर कई वञे। अब्दुल मजीद चांडियो, सिंध टीवी न्यूज़, नवंकोट।